Assalamu alaikum everyone. I am Mohammad Sharif and you are watching Sindhi Knowledge Factory channel. Welcome back. अॼु असां जी ख़िदमत में हिकु दफ़ो ॿीहर हिकु न्यू क्लास सां हाज़िर आहियूं ऐं इनशाअल्लाह अॼु वरी हिन क्लास में पाण इंग्लिश जा कुझु अहिड़ा सेंटेंस आहिनि जिन्हनि खे सिंधी में ट्रांसलेट करे सिखंदासूं। ही उहे सेंटेंस आहिनि जिन्हनि जो असां डेली लाइफ में काफ़ी हद ताईं यूज़ कंदा आहियूं, रोज़मर्रा जी ज़िंदगी में असां इन्हनि जो इस्तेमालु कंदा रहंदा आहियूं। तंहिं कारण अॼु वरी हिन वीडियो में असां तव्हांखे 50 अहिड़ा सेंटेंस ॿुधाईंदासूं जिन्हनि जो असां इस्तेमालु काफ़ी हद ताईं कयूं था। तो हिन कंप्लीट क्लास के स्टार्ट करण खां पहिरीं असांजी हिकु रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नया महिमान आहियो ऐं अञा ताईं अवां पंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई पंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब करो ऐं साथ ही बेल आइकन जे बटन ते क्लिक कयो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन बर वक़्त मिली सघे। तो स्टार्ट कंदा आहियूं पंहिंजी अॼु वारी हिन क्लास खे। सभिनी खां पहिरीं असां वटि जेको सेंटेंस आहे उहो आहे ही इज़ फुल ऑफ द फर्स्ट नंबर। ही इज़ फुल ऑफ द फर्स्ट नंबर। हू पहिरें नंबर जो बेवकूफ़ आहे। सॉरी यू आर नॉट पंक्चुअल। सॉरी यू आर नॉट पंक्चुअल। अफ़सोस तूं वक़्त जो पाबंद नहीं। अली इज़ माई सेंसर फ्रेंड। अली मुंहिंजो सच्चो दोस्त आहे। आई विश हिम ब्राइट सक्सेस। आई विश हिम ब्राइट सक्सेस। आऊं हिन जे रोशन कामयाबी जी उम्मीद कयां थो। प्लीज़ रीड आउट दिस लेटर टू मी। प्लीज़ रीड आउट दिस लेटर टू मी। महिरबानी करे मूंखे ही ख़त पढ़े ॿुधाईंदा। ट्राई दिस की इन दिस लॉक। ट्राई दिस की इन दिस लॉक। हिन ताले में ही चाबी लॻाए ॾिस। हिज एफर्ट्स वर क्राउन्ड विथ सक्सेस। हिन जूं कोशिशूं कामयाब थियूं। ही बिसाइड हिमसेल्फ विथ रेज। ही बिसाइड हिमसेल्फ विथ रेज। हू कावड़ में आपी खां ॿाहिरि थी वियो, यानी पंहिंजे पाण खां ॿाहिरि थी वियो। एयर इज़ क्लोज टूडे। अॼु हवा बंदि आहे। अॼु हवा बंदि आहे। इट इज़ बिटिंग कोल्ड टूडे। इट इज़ बिटिंग कोल्ड टूडे। अॼु सख़्त सीउ आहे। वाट आ स्क्रोचिंग सन। केतिरी न उस आहे। केतिरी न तेज़ उस आहे। आई एग्री टू यूर प्रोस्पल। आई एग्री टू यूर प्रोस्पल। आऊं तुंहिंजी रुख़ सां मुतफ़िक़ आहियां। आई कैन से इट टू हिज फेस। आई कैन से इट टू हिज फेस। आऊं हीअ ॻाल्हि संदसि मुंहुं ते चई सघां थो। ब्लो योर नोज़। नक साफ़ कर। वी एट टू आवर फिल। असां पेट भरे मानी खाधी। वी एट टू आवर फिल। असां पेट भरे मानी खाधी। ही इज़ अशेम्ड ऑफ हिज मिसचीफ। ही पंहिंजी ग़लती ते शर्मिंदो आहे। I shall wait for your tomorrow. I shall wait for your tomorrow. आऊं सुभाणे तुंहिंजो इंतज़ार कंदसि। We should not quarrel trifling. We should not quarrel trifling. असांखे मामूली ॻाल्हियुनि ते न विढ़णु घुरिजे। He is of my age. ही मुंहिंजी उमिरि जो आहे। It was slip of tongue. I did not mean so. हू मुंहिंजी ज़ुबान मां निकिरी वियो, मुंहिंजो मतिलबु उहो न हो। Please switch off the light. महिरबानी करे लाइट बंदि कर। Be punctual and regular attendance. वक़्त जी पाबंदी कयो ऐं रोज़ानी अचो। Rest is very important for health. Rest is very important for health. आराम सेहत लाइ ज़रूरी आहे। He is not blind by birth. ही पैदाशी अंधो न आहे। Too much sleeping is not good for health. Too much sleeping is not good for health. वधीक सुम्हणु सेहत लाइ सुठो न आहे। What is your name? अव्हां जो नालो छा आहे? Where do you intend to go? अव्हां खे केॾांहुं वञिणो आहे?
वेयर डू यू लिव दीज डेज, अॼुकल्ह अवां किथे था रहो। व्हाट आर यू डूइंग हेयर, अवां हिते छा करे रहिया आहियो। वाई डू यू वर्क सो हार्ड, अवां एतिरी सख़्त महिनत छो था कयो। व्हाट रॉन्ग हैव आई डन टू यू, आऊं तव्हांजो छा बिगाड़ियो आहे। व्हाट रॉन्ग हैव आई डन टू यू, आऊं तव्हांजो छा बिगाड़ियो आहे। ही हैज़ गॉट ऑन माई नर्व्स, ही मुंहिंजो सर खाए वियो आहे। शी हैज़ कास्ट अ स्पेल ओवर मी, हिन मूं ते जादू करे छॾियो आहे। व्हाट हैज़ कम ओवर यू, तोखे छा थी वियो आहे। गॉड क्रिएट अस फ्रॉम डस्ट, गॉड क्रिएट अस फ्रॉम डस्ट, ख़ुदा असांखे मिट्टी मां ख़लक़ कयो आहे। नथिंग कैन बी डन नाउ, नथिंग कैन बी डन नाउ, हाणे कुझु बि नथो थी सघे। वाई कैन नॉट यू लेट मी लिव इन पीस, वाई कैन नॉट यू लेट मी लिव इन पीस, तूं मूंखे आराम सां रहण छो नथो ॾींहुं। आई कैन नॉट डू सो, आऊं ईअं न कंदसि। आई कैन नॉट डू सो, आऊं ईअं न कंदसि। आफ्टर प्राइंग आई गो टू स्कूल, आफ्टर प्राइंग आई गो टू स्कूल, नमाज़ खां पोइ आऊं स्कूल वञा थो। शट अप अदरवाइज आई शैल एक्सपेल यू आउट, शट अप अदरवाइज आई शैल एक्सपेल यू आउट, चुप कर ना त ॿाहिरि करे छॾींदसि, चुप कर ना त ॿाहिरि करे छॾींदसि। ट्राई अगेन, वरी कोशिश कर, ट्राई अगेन, वरी कोशिश कर। डोंट वेस्ट योर टाइम, डोंट वेस्ट योर टाइम, पंहिंजो वक़्तु न विञायो। प्लीज़ वेट अ व्हाइल, महिरबानी करे इंतज़ारु कयो। माई पेन हैज़ बीन स्टोलन, माई पेन हैज़ बीन स्टोलन, मुंहिंजी पेन चुराइजी वई आहे। डोंट बिलीव हिम फॉर ही इज़ अ लायर, डोंट बिलीव हिम फॉर ही इज़ अ लायर, हिन ते एतबार न कर छो त हू कूड़ो आहे, हिन ते एतबार न कर छो त हू कूड़ो आहे। ही टोल्ड मी अ स्टोरी, ही टोल्ड मी अ स्टोरी, हिन मूंखे कहाणी ॿुधाई। आई गिव हिम अ गिफ्ट, आई गिव हिम अ गिफ्ट, आऊं हिन खे तोहफ़ो ॾिनो। हेयर इज़ अ योर पेन टेक इट वे, हेयर इज़ अ योर पेन टेक इट वे, ही तुंहिंजी पेन आहे उहा खणी वञ। इट इज़ इन योर इंट्रेस्ट, इट इज़ इन योर इंट्रेस्ट, ही तुंहिंजे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे, हीअ तुंहिंजे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे। इट वॉज़ आई हू हेल्प्ड यू इन डिफ़िकल्ट टाइम, इट वॉज़ आई हू हेल्प्ड यू इन डिफ़िकल्ट टाइम, उहो आऊं हुअसि जेको मुश्किल वक़्त में तुंहिंजी मदद कई, उहो आऊं हुयसि जेको मुश्किल वक़्त में तुंहिंजी मदद कई। अॼु वारा ही 50 सेंटेंस उहे सेंटेंस आहिनि जिन्हनि खे असां डेली लाइफ में ॾिसो त काफ़ी हद ताईं इस्तेमालु कयूं था। ऐं उमेद कंदा आहियूं त अॼु वरी इहो वीडियो बि तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त इनखे शेयर कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो। इंशाल्लाह हाणे असां तव्हांजी ख़िदमत में हिकु न्यू क्लास सां मुलाक़ात कंदासूं। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान।